अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। छा हसीना बेगम हाणे सोरठ बेगम के बदनाम करे छॾींदो। छा सोरठ बेगम हाणे हसीना बेगम के खिलाफ थींदो। छा जाबिर खान हाणे चाकर खान के मारण जी कोशिश कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न कंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन कराए हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे सोरठ बेगम खे बदनाम करण लाइ उहो हैदर जे घर में हलियो वेंदो ऐं हैदर जी माउ सां मिलंदो। हैदर जी माउ खे चवंदो तव्हांखे कीअं बि करे मूं वटि नौकराणी करणी पवंदी। अगरि जेकॾहिं तव्हां नौकराणी न कंदो त पोइ मां तव्हांखे सुख सारण न ॾींदुसि। उनजे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इहो मुंहिंजो हुकुम मथां अमल कयो। सुहिणी चवंदी त हसीना बेगम बस तूं परेशान न थी, मां पंहिंजे पुट हैदर सां सलाह करे उन खां बाद अव्हांखे वन ते ॾींदुसि ऐं उन खां पोइ हवेली में अची कमु कंदुसि ऐं हसीना बेगम जेको आहे इहो कमु करण में कामयाब थी वेंदो ऐं हू सोरठ बेगम खे बदनाम करण में कामयाब थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सोरठ बेगम जेको आहे उहो हाणे हसीना बेगम जी बिलो करण जी कोशिशि कंदो। बहरहाल हसीना बेगम जेको आहे हिनखे बदनाम बि करे छॾींदो ऐं हिनखे ख्वार ऐं ज़लील करे छॾींदो ऐं चाकर खान जे अॻियां हुनखे किरल करे छॾींदो ऐं चाकर खान पोइ जेको आहे हिनखे बेइख़लाक़ी सम्झंदो सोरठ बेगम खे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो हाणे चाकर खान जे ख़िलाफ़ खॾ खोटींदो ऐं चाकर खान खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे चाकर खान जे मथां हमलो न करे सघंदो न ई उनखे मारे सघंदो, छो जो जाबिर खान इहो थो सम्झे त कासिम हुनजी क़ैद में आहे। अगरि जेकॾहिं मूं चाकर खान खे कोई बि नुक़सानु पहुचाए त पोइ दिलावर जेको आहे कासिम खान खे मारे छॾींदो ऐं कासिम खान जो कमु तमामु करे छॾींदो ऐं पोइ मूंखां बदिलो वठी वेंदो। उनजे करे हाली फ़िलहाल मूंखे कासिम खे आज़ादु करणो पवंदो। उन खां बाद जेको आहे मूंखे चाकर खान खे मारणो पवंदो। अगरि जेकॾहिं मूं ईअं कयो त पोइ कासिम बि खून जे वर चढ़ी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे दिलावर खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं कासिम खे ॻोरे हथु कर। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।